ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां शेयर करे रहिया आहियूं। मेहर भरिसां मक़तूल पोहरियत न्याज़ हुसैन कोलाची जे घरनि ते हमले में 4 ॼणनि जे ज़ख़्मी थियण खां पोइ कोलाची बिरादरी जे माण्हुनि जो इंडस हाईवे ते धरणो मेहर वेझो इंडस हाईवे ते कोलाची मोरी ते लॻायल धरणो ॻाल्हियुनि बाद ख़त्म कयो वियो आहे। मेहर ऐं केनशाह पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म कराए छॾियो आहे। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। मेहर भरिसां पोहरियत न्याज़ हुसैन कोलाची जे घरनि ते हमले में 4 ॼणा ज़ख़्मी थियण वारो मामलो कोलाची बिरादरी जे माण्हुनि इंडस हाईवे ते धरणो हयो। ॻाल्हियुनि खां पोइ धरणो ख़त्म करायो वियो आहे। मेहर ऐं केनशाह पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ बाद ॻाल्हियूं ख़ातिरी कराए धरणो ख़त्म कराए छॾियो आहे। मेहर भरिसां मक़तूल पोहरियत न्याज़ हुसैन कोलाची जे घरनि ते हमले में 4 ॼणनि जे ज़ख़्मी थियण खां पोइ कोलाची बिरादरी जे माण्हुनि जो इंडस हाईवे ते धरणो मेहर ऐं केनशाह पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म करायो। ओके, तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे मेहर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर महेसर। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो जो मेहर भरिसां कोलाची मोरी ते हथियारबंद जवाबदार पारां कोलाची बिरादरी जे घरनि ते फायरिंग करण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। कोलाची बिरादरी जो चवणो त अॻ में बि जवाबदार असांजो पुरियत खे क़तल कयो, वरी हुनजे केस सां हथु करण लाइ हमलो करे 4 जवाबदारनि खे जेका ज़ख़्मी कयो आहे। वाक़ई ख़िलाफ़ कोलाची बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि पारां इंडस हाईवे जे एहतियाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾी छानण मुसलसल 4 कलाक एहतियाजी धरणो हयो। जे बाद SHO मेहर ए सेक्शन बी सेक्शन SHO केनशाह ॿुधाइनि खां गारियूं करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीन दहानी करण बाद 3 कलाकनि खां पोइ इंडस हाईवे ते लॻल धरणो ख़त्म करे छॾियो आहे। हिन वक़्तु इंडस बहाल थी आहे। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।